हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल के, इस मुल्क को रखना मेरे बच्चों संभाल के। देखो कहीं उजड़े न हमारा ये बगीचा, इसको लहू से अपने शहीदों ने सींचा, इसको बचाना जान मुसीबत में डाल के। जी जश्न आज़ादी के हवाले से सखर में मासूम परिन पारा एक प्रोग्राम मुनक़िद किया वियो है, जैमें सियासी समाजी तोड़े मुख्तलिफ़ धुरिन से ताल्लुक़ रखंदड़ औरतुन ऐं मर्दन के वॾे अंग शिरकत की है, जैमें मासूम जेके परियूं आहिनि उन्हनि जो भी वॾो तादाद मौजूद है। अॻवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, ऐं प्रोग्राम जूं ऑर्गेनाइज़र आहिनि फेरी होम जूं ॿाड़ियूं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि खे कीअं पियो लॻे। 10 अगस्त जो ॾियारो असां इन करे मल्हायूं था त पंहिंजे वतन सां मोहबत जो इज़हार कयूं था। असांजे बुज़ुर्गनि जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, जेके सेक्रीफाइसिस ॾिना आहिनि, त असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे वतन जी मोहबत जो इज़हार करे इहो अहसासु ॾियारियूं था त इहा मुल्क ईअं हासिलु न थी आहे, इलाही वॾियुनि क़ुर्बानियुनि खां पोइ हासिलु थी आहे। ॾिसो हे यौम आज़ादी जो जेको प्रोग्राम हिते फेरी होम में रखियो वियो आहे, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे ऐं इलाही ज़रूरत आहे। असांजा जेके ॿार आहिनि इन्हनि खे ख़बर पवणु खपे त आज़ादी जो ॾींहुं छाजे लाइ असां आज़ादी मल्हाईंदा आहियूं, या आज़ादी जो ॾींहुं छा आहे, 14 अगस्त ते छा थियो। हे नंढा ॿार आहिनि, जेकॾहिं असां इन्हनि खे इन्हनि प्रोग्रामनि जे ज़रियनि सां न ॿुधाईंदासीं त इन्हनि खे ख़बर न पवंदी त पाकिस्तान जी आज़ादी जो कहिड़ो ॾींहुं आहे, उन्हनि खे कीअं आज़ादी खे सेलिब्रेट करणु घुरिजे। मां इलाही तकरीर भी कई, मां इलाही नर्वस भी हुअमि जो फर्स्ट टाइम असां कंपेयरिंग कई ऐं स्पीच कई। मां पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कयो कि जश्न आज़ादी जो ॾींहुं आहे, मगर अॼु भी असां लाइ मतिलबु एतिरी आज़ादी न आहे, अॼु भी उन्हनि माण्हुनि जी सोच तब्दील न थी आहे। असां आज़ादी ॾाढे सुठे तरीक़े सां मल्हायूं था ऐं मां इहो चवंदमि ज़रूरु पाकिस्तान में त करप्शन ऐं हक़ वठण ऐं न्याणियुनि खे अॻिते वधण जो इलाही ॾुखियो सिलसिलो थी रहियो आहे, जेके असां मटाए नथा सघूं। इन जे करे असां जूडो कराटे सिखंदा आहियूं ऐं सभिनी खे मां इहो चवंदमि त हमेशह तव्हां अॻिते वधो ऐं हमेशह अॻिते वधंदा रहो। सिर्फ़ु औरत खे ऐं छोकिरी खे रुॻो अॻिते न कंदा आहिनि, सिर्फ़ु मर्द खे कयो वेंदो आहे। मां चवंदमि त औरत मर्द खे बि अॻिते कयो वञे ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद। हिते अहिड़ा माण्हू घटि आहिनि जेके इहे प्रोग्राम कनि, इहे शयूं कनि। अॼुकल्ह पंहिंजा ॿार पालण माण्हू लाइ वॾो मसइलो थी वियो आहे, पर फर्ज़ाना जेके 50 खां 60 जेके न्याणियूं हिते पाले थी, उनखे वॾो सलाम कया थो मुंहिंजे तरफ़ां। बाक़ी जश्न आज़ादी हर दफ़े मल्हाई वेंदी आहे, पर हिते अॼु स्पेशल इवेंट इन लाइ आहे त हिते सभु माण्हू यतीमनि सां इहे शइ मल्हाइनि था, त ॾाढी ख़ुशी थी आहे। हिते मनाते हैं, हमें बहुत खुशी होती है। हम इस दिन पे टेबलो पेश करते हैं, टेबलो की तैयारी करते हैं और उसके बाद हम इसी दिन में वो टेबलो पेश करते हैं और हमें बहुत खुशी होती है। और हम बोलते हैं कि ये दिन हर साल हो, हम हर साल इसी तरह जोशो खरोश से मनाएं। पाकिस्तान जिंदाबाद। जी 14 अगस्त का अॻु में जश्न आज़ादी जी तक़रीबन और सिलसिलो शुरू थी वियो आहे। फेरी होम जी परिन पारां जश्न आज़ादी के हवाले सां ख़ुशी जो इज़हार करण सां गॾु पाकिस्तान सां मुहब्बत जो इज़हार कयो। कैमरामैन सज्जाद संजन गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़ सखर।